शो रिपोर्ट ऐसा और सोडो मूजिब ख़बर शेयर कई पिया। सीज़न 6 रमज़ान नाइट टे बाल क्रिकेट लीग टूर्नामेंट पाकिस्तान चौक क्रिकेट ग्राउंड रोहलबा में करायो वियो, जंहिंमें उमरकोट ऐं थर जे बहितरीन रांदीगरनि एक्शन हुआ। टोटल रमज़ान नाइट टूर्नामेंट में 11 टीमनि हिस्सो वरितो। हीउ टूर्नामेंट लीग सिस्टम ते हो, जंहिंमें सभिनी टीमनि तमामु बहितरीन खेॾियो। आख़िर में फाइनल में ॿिनि टीमनि MS स्पोर्ट्स वैस रोहल स्टार जे विच में खेॾियो वियो। MS स्पोर्ट्स जे कैप्टन शाहवेज़ सां टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कयो। मुक़रर 10 ओवरनि में MS स्पोर्ट्स 164 रन्सूं ठाहे सघी, जंहिंमें असम रायमू ज़बरदस्त बैटिंग कंदे 90 रन्सनि जी अंग खेॾी ऐं उन सां गॾु हुसैन समेत जो 40 रन्सूं ठाहियूं। 4 विकेट जे नुक़सान ते जवाब में रोहल स्टार जे प्लेयर 150 रन्सूं ठाहे सघिया, जंहिंमें अरशद बजीर 60 रन्सूं, औरंगज़ेब 30 रन्सूं, अख्तर रायमू 50 रन्सनि जे अंग खेॾी। MS स्पोर्ट्स जी तबाहकुन बॉलिंग असम रायमू, रजब पहलवान, मास्टर रऊफ़ कई ऐं फाइनल जे हीरो राशिद फ़कीर मैच में आख़िरी ओवर 6 बॉल 8 रन्सूं। राशिद फ़कीर 6 बॉलनि ते सिर्फ़ 5 रन्सूं ॾेई पंहिंजी टीम MS स्पोर्ट्स खे चैंपियन कयो। आख़िर में महिमान ख़ास शाहिद सां क़यूम समेत जो अरशद बजीर, याम फारूक पारां विनर रनर टीमनि खे ट्रॉफियुनि सां गॾु कैश प्राइज़ सां नवाज़ियो।